अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। चौथे हिसे जा 3 सितारा कैप्रिकॉर्न, जदी, एक्यूरस, दिलो, पाइसिस, हॉट। कैप्रिकॉर्न जदी, तव्हां कामयाब थी रहिया आहियो। 5 सालनि खां अंधेरे में हुआ, हाणे तव्हांजा प्लानट तव्हांखे कामयाबीअ तरफ़ आणे रहिया आहिनि। अतारिद ऐं यूनिस जी हिन हफ़्ते नज़र पवण सां तव्हां पाण खे तब्दीलीअ लाइ इक़्तिदार लाइ तयारु करे रहिया आहियो। जेको इक़्तिदार मिलण वारो आहे, तव्हां पंहिंजी लीडरशिप ऐं पंहिंजी क़यादत जे बारे में सोचो। तव्हांजी क़यादत में बोझ पवंदो ऐं अहिड़ा असर पइजी वेंदा। ख़ासि मामलनि में क़यादत मां कमु वठिणो पवंदो। उन लाइ हिन हफ़्ते वक़्तु अची वियो आहे त तव्हां सोचो त उन मां कीअं जान छॾाइजे। जेका कामयाबी मिलण वारी आहे उन मां कीअं फ़ाइदो खणा। ईअं क़ाइदाना सलाहियतुनि में इज़ाफ़ो थींदो ऐं अहिड़ा मौक़ा जल्दी अची रहिया आहिनि। ऐं तव्हांजे तख़लीक़ी सलाहियतुनि में केतिरनि ई महीननि खां बंदिश हली रही हुई, हाणे ज़हन खुली रहियो आहे त पोइ हींअर तव्हां तख़लीक़ी सलाहियतुनि मां फ़ाइदो खणंदा ऐं अचण वारे इक़्तिदारी मौक़े जे मुताबिक़ तयारी शुरू करियो। तव्हां पोयनि सालनि में बि काफ़ी मौक़ा ज़ाया करे छॾिया हुआ, पर हींअर जेको मौक़ो अची रहियो आहे, ईअं लॻी रहियो आहे त तव्हां क़दम खणण वारा आहियो ऐं माली ऐं कारोबार में सुठी तब्दीली आणींदा। तव्हां कामयाबु थी वेंदा। एक्यूरस दिलो, तव्हां पंहिंजी सोशल लाइफ जे मामलनि में मेल मिलाप मां लुत्फ़ वठंदे ॾिसी रहिया आहियो। हूअं बि लुत्फ़ अंदोज़ हर वक़्तु नज़र ईंदा आहियो, पर हिन वक़्तु कुझु घणो लुत्फ़ वठंदे ॾिसी रहिया आहियो। अतारिद यूनिस जी नज़र पवण सां तव्हांजे ख़ानदान में कंहिं फ़र्द सां मुलाक़ात थींदी। उहा अहम मुलाक़ात रहंदी। तव्हांजो वेझो जो रिश्तेदार हूंदो, कज़न वग़ैरह, राब्ता वधंदा ऐं वेझो थींदा ऐं फैमिली लाइफ मज़बूत थींदी। उन तालुक़ खे मज़बूत बणाइण जी कोशिशि कंदा। 25 जुलाई ते प्लूटो ऐं रास जी रिश्ते ठहण सां घर जाइदाद जी ख़्वाहिश पूरी थींदी। पहिरियां ई जाइदाद आहे, मज़ीद वधीक इज़ाफ़ो थी रहियो आहे। 25 जुलाई खां पोइ जंहिं शइ जी तलाश हुई उहा पूरी थींदी ऐं घर जी मरमत पिणु कराईंदा। पाइसिस हौत, का वॾी रुकावट हिन हफ़्ते हटी रही आहे ऐं तव्हां पाण बि हिकु वॾी तब्दीली आणे रहिया आहियो। मुवाफ़िक़ मामला अची रहिया आहिनि। अतारिद ऐं यूनिस जी पाण में नज़र मिलण सां वॾी बुनियादी तब्दीली आणण लाइ सोचे रहिया आहियो। तब्दीली आणियो सही वक़्तु आहे ऐं उन खां अलावा तहरीरी ऐं तक़रीरी सलाहियतुनि रखण वारनि जी मीडिया वारनि लाइ सुठो टाइम अची रहियो आहे ऐं तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि में इज़ाफ़ो अची रहियो आहे। सिहत ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में तब्दीली आणे रहिया आहियो ऐं तव्हां जल्दी मुनज़्ज़िम थी वेंदा।